एहतराम मुझे मुअज़्ज़िज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, अज 12 नवंबर सन 2025 खमीस जी रात गोठ दीनो कोठे जे जामे मस्जिद में बिरादर अजीज हाफिज सोहराब अली मक्सी साहब ऐं जुमला जमात सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां प्रोग्राम रखियो। मगरिब जी नमाज खां वठी अवा अल्लाह जे पाक घर में वेही करे कुरान पाक ॿुधी रहा हो, उलमाए कराम जी ज़ियारत करे रहा हो। आखिरी वाइज़ा उन खां बाद में दुआ थींदी। जॾहिं दुआ घुरी करे घर लंदासीं तो खाली न लंदासीं, अल्लाह जी रहमत सां माला माल थी करे लंदासीं। सब ॾाढे जो इंशाअल्लाह। दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरों, मां हर जलसे में चयो थम उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वट इसी ताईं काबिल कबूल नहीं जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा दुरूद शरीफ न पढ़ियो। इन्नल्लाह व मलाइकातहु या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। यो अमर अल्लाह हुक्म, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइका। अल्लाह ने निस्बत कबी त अल्लाह पंहिंजे नबीअ ते रहमत दो मोकिले ऐं मलाइका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा दुरूद व सलाम दा पढ़न। ईमान वारो तव्हां भी मुझे मोहम्मद जे मथा दुरूद व सलाम पढ़ो। असां आए त ॿुधंदा आहियूं, अब ॻाल्हायो न, चुप करे वेठा हूंदा आहियूं, चप ई न चुरंदा। जे वरी मौलवी चवंदा वॾा दुरूद शरीफ पढ़ो त बि जीअं चिड़िया घर में न बोता वेठा हूंदा। अलाए कारे तवज्जो। मां भी तो मगरिब ते आयो हा न। वेयारे 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 मां कुरान उतरे जीवा जो मूंखे हर जाइ ते वाइज आख़िर में था ॾियनि। अल्लाह हर जाइ जाते वञा न एॾी कोशिशि कंदो आहियां भॼी भॼी सभिनी खां पहिरियां जी कुर्सी खट वठी वेहंदो आहियां। चई तूं वे तूं वे तूं वे। मांखे सदरुल मुबल्लिगीन जी अल्लामा राशिद महमूद जी मुझे मथा शफ़क़त आ। उन मूंखे इन मुबल्लिगन जो सदर त कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह मां घुरियो न हो, उन्हनि शफ़क़त कई आहे। पर हाणे जाते वञनि सही तूं सदर हो न आख़िर में। हा वाह केरु तो इंतज़ार के काथे काथे ए खाल लगा पिया ने कारे सवेर माण्हू केतिरा हाणे न आहिनि। हलिया विया मणे मणे तव्हांखे भुल हूंदी आहे। न चोरनि खे आख़िर में कयो। अब हिन ॿारनि खे चाहिए चिदे रांदा खेॾनि चाहे चोरनि खे अंदर हेॾे विहार या ॿाहिरि कढे न भत बि आहे ईअं चओ न। चो लाउड त चङी तरह खोले न, मां बि बीमार आहियां। चलियो तव्हां ॻाल्हायो था न। तव्हां दीनू कोठे वारो मुखों वाइद जी तारीख़ वठो, सभा अकेलो हुजा, तबियत भी खुले, वाइज भी हले। तव्हां वठो था मूंखे विहारे विहारे हिनमहिल ते मां मानी बि आहियां न खाधी आहे। 10 दफ़ा पुछो त मां जो आख़िर में वरी बचंदी बि कोन्हे।
जागो था न मां घणो वाइस न कंदुमि बस जल्दी तो खत्म किया दुरूद दुरूद दर्दन जी दवा अथव दुरूद मर्ज़न खां शिफ़ा आहे दुरूद रहमत आहे दुरूद बरकत आहे एक दफो पढ़ो 10 दफा रहमत वसंदी 10 दफा पढ़ो 100 दफा रहमत वसंदी जेको मुझे साईं जे मथा 100 दफा दुरूद पढ़ंदो न अल्लाह ताला हुन जे पेशानी ते लिखाए छॾींदो आहे बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक हे मुनाफिकी खां भी परे आहे त जहन्नम जी बाहि खां भी परे दुरूद खे मां आज़मायो मुझो दुरूद हर जाइ ते ॿुधाईंदो आहियां जेकर जे सभु पढ़नि ॿुधो ॻाल्हायो न मूंखे शुगर जा फट हूंदा घणा अलाह सां मां दुरूद पढ़ियो रोज 5000 10,000 डॉक्टर चवंदा पेर जो अंगूठो कटाए अगे भी ॿुधायो त मां शायदि हे तो हिन पेर में ये चीच लड़कंदी चींदो कटा न त कैंसर थींदई ये कटा मुझो भाव मौलवी साहब आलिम सगुरु साल थियो तसे उम्र थी वयो काबतुल्लाह में फौत थी उन मां के चयो त दुरूद पढ़ पाण पढ़ंदो 3000 रोज मां जी दुरूद ते जोर ॾिनो 10,000 5,000 हे अल्लाह जो कुरान मुझे मथे ते आ मुझा हफ्ते में पट छॾे हाणे मां रोज पढ़ंदो अज भी तकरीबन मां समझा तो 1100 दफा पढ़ियो मां 2000 1500 1100 ऐं हर खमीस ते पंहिंजे मदरसे में मां ये ककड़ियूं गॾु कयूं आहिनि पथरियूं ककड़ियूं जेके खारकुंजियूं आहिनि धोई पाक कराए सुकाए 29,000 मां पाण करे तालबन खे ॾिनियूं अथमि पोइ ईअं विछाए खमीस वारे ॾियारे ते पढ़ंदा आहिनि हिकु दफ़ो पढ़ त 29,000 पर मां 25,000 ॿधंदो आहियां महीने में मुंहिंजे मदरसे मां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलीअ में मुंहिंजे मदरसे मां लख दफ़ा दुरूद शरीफ जो हदियो पेश थींदो सॼी काइनात दुरूद पढ़ंदी आहे हा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा सगोरा सफर ते मुझे साईं सां गॾु हलंदे हलंदे साबिन चयो या रसूल अल्लाह असां के ॾाढी बुख लगी पाण फरमायूं पुट सामान रखो सामान रखियो पाण फरमायूं दस्तरखानो खणी अचो दस्तरखानो अची हुजूर पुरनूर सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद पाण फरमायो पुट जेका चयो मानी खणी अचो तो अधु मानी खणी आयो कोटियो इज़ो भाजी को नगी साबा मानी साजा खाइने एतरे में देर न थी एकड़ो माखी जो मखो आयो आका साईं जे कन मुबारक जे बरसा भी करे हुजूर के चवण लगो ओ मुजा साईं पांजे साहबा के जो त घबरायो न बाजी नाए त को मसलो कोने ए सामो जबल ॾिसो तो उन जबल जे अंदर वॾी कार अवां जो कोई माण्हू हले मां ॾसियांसि उते वॾी माखी वेठी आहे मां ॾसियांसि मुंहिंजा साईं माखी लाइ अची करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो ॾाढा साईं फरमाया आए नाली थोड़ी सारा बड़े सुने आए नाली इधर मुड़ी हुजूर फरमायो आए ना अली मुझो अली किथे दीनू कोठे वारो चाचो अली ना जो मदीने जे मीर जो बिरादर मुझो सोनो अली अब है दी सुभान अल्लाह जेके अली के मनींदा
अली साईं मञीदा हो न केड़ो अली मदीने जे मीरा मीर जो बिरादर अली केड़ो अली हसन हुसैन जो बाबू अली केड़ो अली फातिमा जो घोट अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली केड़ो अली हाजी अली गाजी अली नमाजी अली रोजन रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली अल्लाह अल्लाह केड़ो अली मदीने जे मीर फरमायो इन्ना अली मिन्नी व अना मिन्हु अली मुमा मालियमा केड़ो अली हुजूर फरमायो अन दारुल अन मदीनतुल इल्म व अलीयुम बाबुहा हुजूर फरमायो मां इल्म जो शहर आया अली उन जो दरवाजो केड़ो अली मदीने जे मीर फरमायो मन कुंतु मौला फहाज़ा अली मौला हुजूर फरमायो जो अली सा प्यार मां मोहम्मद जो न सा प्यार हुजूर फरमायो जैसा अली प्यार तो करे मां मोहम्मद उन सा प्यार तो कया अली अलिया अली हे जेके चवंदा असांखे हे वाह बि अलीअ खे न मञीदा अथई असांखे ईअं चवंदा चवंदा आहिनि कटड़ू कटड़ू हाणे हुन वरी मोलूदो कढियो आहे त दुनाली बंदूक खणी ऐं कटड़ू तुंहिंजो पेट फारिया मां चयोमांसि अड़े ताजल फ़कीर अलाह जा बाना वारा शहर में रेड़ी हलाईंदे ॿ टे गारियूं वाह अपने खे न वाह जो तुंहिंजो दर्जो वधी वियो अला साईं अगे कोई न सुञाणींदो हाणे सभु सुञाणींदा अगे लटा बेरड़ा हाणे सही वीआईपी कपड़ा पाए तो घुमई वाह अपने के गारियूं दे पैसा जाम अल्लाह अकबर बंदूकूं छो तो हणे अदा असां तोखे छा कयो बंदूकूं हण वरी तव्हां बरो चयो अदा खुदा जा बाना मोहम्मद मुस्तफा जे मीलाद जो इनकारी काफर नबी जो मीलाद कीअं न मञीदासे ओ दरवेश ओ वरी चवंदे मौला अली खे न मञीदा अथई सदको वञाए हा असां अली खे न मञूं अड़े अली असांजे अखियुनि जो ठार अली असांजे सिर जो ताज नबी फरमाली तो सा मोमिन मोहब्बत कंदो आ तो सा बुग़्ज़ मुनाफिक रखंदो आ जो अली सा मोहब्बत ईमान जो जुज़ो अली अली मस्जिद में अली नमाज़ी अली रोज़ा रखण वारो अली दाढ़ी वारो ए वरी चवंदे अन मदीनतुल इल्म व अली मज़ार हक में हदीस ये लिखला किया आका से फरमायो अन मदीनतुल इल्म अबू बकर असासुहा मा इल्म जो शहर आया अबू बकर उन जो बुनियादा अन मदीनतुल इल्म उमर जिदारो हो हुजूर फरमायो मा इल्म जो शहर आया उमर उन जी दीवार अन मदीनतुल इल्म उस्मान सक़फ़ु हो हुजूर फरमायो मा इल्म जो शहर आया उस्मान उन जी छत हुजूर फरमायो अन मदीनतुल इल्म वालियुम बाबुहा हुजूर फरमायो मा इल्म जो शहर अली उन जो दरवाजो अल्लाह 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 कोटे जा गैरतमंद मुसलमान बुनियाद का सवा भित न बियंदी भितन का सवा दर न बियंदो भितन का सवा सत न बियंदी जो मोहम्मद मुस्तफा ये चार यार गड थींदा मोहम्मद जो दीन सोनो नजर ईंदो दादा तो चौना सुभान अल्लाह अली अली मस्जिद के बुहारी पान दी दो मस्जिद लाओ
मुल्लो जंहिंखे पघार ॾिना 5000 मोहसन बि वो मोहसन वालो खे पघार मिलंदी आहे छा नहीं तू छो न करे हे जे तो मां नंढड़ो आहियां तूं वाइदो शुरू कर इहो छो नथो ॾे शाइर इस्लाम तव्हांजो वॾेरो नथो ॾे मस्जिद खे बुआरी अली मथे या मक़सद जो वॾेरो मथे अली अलिया शेरे जलिया हक जो वलिया हाय दर्रा शेरे बबर्रा वादे खैबर्रा जेको न मने बेखबरा अली असां जो बनिन जो इमाम हे तो सुभान अल्लाह चई पिया चुप कई वेठा हो हाँ हल ठीक है तू पक नहीं आई वहां डरो अल्लाह जागो हुजूर फरमायो अली जी क्या है मुझा सोना सदकी हां थोड़ो सारा बना थोड़े से घुटाए छो दो हे माखी जो मको दिस हे रे चुप कयो ओ छोकरो अमी अली हे माखी जो मको ॾिसंदो चई हा हिन सां वञ मुंहिंजो मौला अली फरमाए थो मां घोड़े ते लांग वराई अॻ में माखी जो मको पोयां मां वञी करे ॿियनि माखियुनि जे मखन खे वञी मोहम्मद मुस्तफा जो न्यापो पहुचायई समूरा उॾाणा हलिया विया छज जेॾी माखी मां लाहे आयो में साहबा माखीअ सां मानी खाधे उन्ही खां बाद में वेठा हुयासीं त साॻो माखी जो मखो आयो हुज़ूर पुरनूर सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कन मुबारक जे भरिसां बि अरबी ज़बान में बुणकाट करे हुजूर सां ॻाल्हाए पियो आए दीनू कोठे जा मुसलमानो मुंहिंजो साईं माखीअ जे मखियुनि जो नबी चीतनि जो नबी जानवरनि जो नबी पखियुनि जो नबी परिंदनि जो नबी ओलह वारनि जो नबी ओभर वारनि जो नबी उत्तर वारनि जो नबी ॾखिण वारनि जो नबी ज़मीन वारनि जो नबी आसमान वारनि जो नबी अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह 1.25 लाख नबियनि जी पग पाराइयो मुंहिंजो साईं 1.25 लाख नबियनि जो सरदार माखीअ जे मखे चयो सोणो असांजे मथां रब वही कई इल्हाम कयो इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव सूरत जो नालो ई माखी अल्लाह अल्लाह हाय आबे सोहराब अलीअ जे दावत अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाए दवा औहा रब्बुक इलन नहल अन तखज़ी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजरी व मिम्मा यअरिशून सुम्मा कुली मिन कुल्लि समराति फस्लुकी सुबुल रब्बिक ज़ुलला यखरुज मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फीहि शिफाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफक्करून ये घोड़ा जा सुभान अल्लाह तो मूसा गॾु मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए वञी मक्को ॾिसी मक्के में जलाल आ मदीने में जमाल आ ओडे रब्बुल आलमीन जो घर आ ओडे सदको वञास रहमतल लिल आलमीन नबी जो घर अल्लाह तो के मदीने मोकले न आमीन उते वञे न अदब कजा
अदब बा अदब बा नसीब बेअदब बेनसीब उते वञे न मिठे मोहम्मद करीम जे रोज़े मुबारक जे ॾियारे जे साम्हूं अदब जा हथ ॿधी अखियूं बंदि करे अस्सलातु वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह पढ़ी दिल जो तवज्जो कंदे न मां ईअं कयो हो मांखे अल्लाह जी ज़ात जो कसम सोणो अबू बकर उमर मिठे मोहम्मद सां गॾु जन्नत में नज़र आया अल्लाह माखे जे मखे चयो सोना असांजे मथां रब वही कई इल्हाम ॿुधो मक्सी साहब माखी मिठी आहे ॾाढी मिठी ॾाढी मिठी खुदा जी ज़ात जो कसम हो कलमे वारो हिक दफ़ो माखीअ ते वही आई केॾी मिठी जंहिं मुस्तफा करीम सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 23 साल राति जी वही आई उहो मोहम्मद केॾो न मिठो हूंदो माखीअ खां वधीक मिठो माखी जो मखो चवे थो ओ सोना असांजे मथां रब वही कई तव्हांखे झल भल कान्हे जाते वणे घर ठाहियो जबरन में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी वण में ठाहियो तव्हांजी मर्ज़ी ओ मुंहिंजा साईं असांजो अमीर असां जूं ड्यूटियूं लॻाईंदो तश्कील कंदो जीअं तबलीग जमात वारा तश्कील कंदा बाबा हिकिड़ो ज़िक्र ते वेठे पंजणा ख़िदमत ते वञो आए हिकिड़ो बयान करे 5-7 ॼणा वञो कष्ट करे अचो माखी जो मखो बि चवे थो सोण असां पंहिंजे अमीर जो चवण वठंदा आहियूं अमीर जी ताबेदारी कंदा आहियूं हिकिड़ा असांजो वञी करे पंहिंजो मनारो ठाहींदनि वॾा इंजीनियर खनि ख़ुदा जी ज़ात जो कसम माखीअ जे मखे खे अल्लाह एॾो इल्मु ॾिनो असांखे न पकल न पानो न तेसी न करने बचप हाय बमुचुन जावर असां पंहिंजो घर तयार कंदा आहियूं अल्लाह अल्लाह ओ दीनू कोठे इलाइक़े जा गैरतमंद मुस्लमान माखी जे मानारे ते नज़र कंदो हाय हर सोराख हिकु जेतिरो न नंढो न वॾो हर सोराख खे 6 कुंड अल्लाह अल्लाह हुज़ूर खे चए थो साईं हिकिड़ा वेंदा आहियूं वञी गुलनि जी रस चूसे अचूं राबेल जो गुल गुलाब जो गुल कमंद जी रस वञूं त चुप कंदा न वञूं कचहरी न कंदा आहियूं हरू भरू लख विया दिन रब्बे के ज़ुलुला रब्बे के ज़ुलुला रब्बे के ज़ुलुला अल्लाह जो ज़िक्र कंदा वेंदा अल्लाह 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 मोटो भी रब जो ज़िक्र हेॾो असांजे डॉक्टरनि जी तंज़ीम वेठी हूंदी आहे टीम जे कंदा वेंदा आहियूं उन्हनि गुलनि जी रस हर हिक जो रस जुदा रंग जुदा जुदा हर हिक जी ज़ाइक़ो जुदा जुदा उन 16 कण में विझंदा वेंदा आहियूं ओ मुंहिंजा साईं इहा माखी मिठी कीअं थींदी रंग हिकु कीअं थींदो हुज़ूर फरमायो ॿुधो मुंहिंजा साईं असांजो अमीर असांखे पढ़ाईंदो आहे हिकु दफ़ो छा पढ़ंदा आहियो चवंदो आहे जो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ओ सोना मोहम्मद एक दफो तुझे मथा दुरूद शरीफ पढ़ी हिय जो शुक्र दीदाओ रंग भी हिक थी पवंदो आहे त माखी भी मिठी थी पवंदी आहे माखी जो मको हिक दफो हुजूर जे मथा दुरूद पढ़ंदो हिक दफो अज लाउड भलो न तो हलाए तुझी मर्जी छॾेस
न न तुझे तो मस्जिद में वरी मुख्य आजकल खुश करे हो मई के मटायो वडो लाह आई लाउड बोलो तो मस्जिद में अंदर हला न सोचे जागो था अज वायदो क्यों तो दुरूद पढ़ंदा पढ़ंदो घर में मायने की पढ़ाईंदो मायने की नमाज पाना पढ़ंदो जुमे जुमे की या ईद की हां पंज वक्त हां किन वट ट्रे भी अथव असा पंजन वारा असा पंजन जा नौकर असा पंज एकड़ो पे चवे ते मुलाता वालो झंडो जेको आयो पटा पटी मां चो हा इन झंडे के कने डिठो ते इन झंडे में छाहे ठीक छाहे मां चो इन झंडे में पंज तन पाक भी जो इशारो आ त चेन 11 जो भी इशारो अब चार बटियूं घणियूं तसे अछूं घणियूं तसे अछूं घणियूं तसे ऐं कारियूं पंज पंज तन जो पंज पटियूं चार पटियूं ने चैन 11 जो असांजे इन जमीयत उलमा इस्लाम जे परचम 90 परचम में पंज तन पाक भी नजर था अचन त 4 11 भी नजर था जागो अल्लाह अकबर अर्ज बेहो कया खुदा जी सा जो कसमा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदगो वन्यास सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया जे सहाबा दे नजर कर ओ दीनू कोठे वारो हर वेठे मोहम्मद जो कलमो मिलियो थई न मार मिलई न तकलीफ आई हर वेठे यो घर वेठे तो के कलमो की आयो कुरान की आयो जो मस्जिद जा बचड़ा भी कुरान जा हाफिज हाय आप सोराब भी कुरान जो हाफिज यही जा बचड़ा हेनो मौलाना मोहम्मद आसिफ यो आलिम यो दीन कुरान की आयो या साहब जी मेहनत खुदा जी सा जो कसम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुजा बचड़ो मां तवा वट अल्लाह जो पैगाम पहुंचायो या न आओ साईं अवा पैगाम त पहुंचायो पर पैगाम पहुंचाण जो हक भी अदा करे छड़ो हुजूर फरमायो मुजा बचड़ो हाने मुजो कलमो खणी मुजो कुरान खणी ओने पहुंचायो जेके हिते मौजूद ना घने मुझे मुस्तफा जा सहाबा मक्के का निकता मदीने का निकता हलंदे हलंदे कुरान बुधाइंदे बुधाइंदे तबलीग कंदे कंदे एतरे कदर जो खुदा जी सा जो कसमा तुझे सिंध में भी मुझे मोहम्मद जा सहाबा पूछी वयो हल सखर में महबूब जो गोठ उते मां तो के देखारिया मुझे मिठे मोहम्मद करीम जा सहाबी सगोरा उते सुता पया थई आया रटा खपाण कपड़ो खपाण No. ओ न कुरान जे सहाबा कुरान हासिल किए क्यों तो असा के अध कला हेरे रे तवज्जो जल्दी तो खत्म क्या मामान तो ना आया उदो पेट सा पत्थर बदो पेट सा टांग बदान हां दा नहीं अल्लाह करे मोली ले पेट में पुलिस काहे पिया चंदा हो ना पुलिस काहे पिया अल्लाह अकबर मैं जल्दी तो खत्म क्या मनो कला को थी वेठे वेठे सुभान अल्लाह चो हां जल्दी तो खत्म क्या खुदा जी सा जो कसम मुझे मोहम्मद जा साहब एता जे दीनू कोठे में इन मस्जिद जो इन मदरसे जी कड़ी सा कड़ी मिलाए कड़ी 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 जी जंजीर होंदो आ न ये कड़ी सा कड़ी मिलायो वनी मक्की पाक में उन मदरसे सा असा जी कड़ी मिलंदी जे मदरसे जो नालो हो दारे अरकम जे मदरसे जो पहरियो शागिर्द होयो जन जो नालो सैयदना अबू बकर सिद्दीक उमर फारूक उस्मान जिन्नूरैन
अलीउल मुर्तजा शेर खुदा ये कड़ी सा कड़ी मिलायो मदीने में वञो उते थल्लो अज ताई हाय आप सोराब से अल्लाह से यहाँ सब के घुमाए आमीन चो उते थल्लो 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 तो मक़सद घणा हूंदा मक्के मदीने ॻाल्हाए न बरोबर हाँ भली 100 दफा चले मां चयो मां गंज को न मिले ये अबा अबा न ये उभर देता उन के डलंदी करो कंदो भला होता माशाअल्लाह जागो दा अगे जलसे दे वणो ना वो कुछ न कुछ कहीं दा को ना तो फान के दीदा के कारण दे चो सुभान अल्लाह पेट सा पत्थर बदल इते सही आ चोरा पेट सा पत्थर बदल असहाबे सुफा मुझे साईं जो सहाबिया जंजो नालो अबू हुरैरा बुधो पट गाली बुधाए बुधल तो याद करने ईमान ताज़ो थियो बस ईमान ताज़े करने लाइ जलसो थींदो आ को नओ मुसलमान न आयो पुराना है अबा दादा बड़ा दादा घड़ा दादा मक़सद जा सब मुसलमान मुरूसी मुसलमान हुआ मुंडगोडी याद जी रोजाना आयो आयो तीनों कोठे जा मुसलमान मस्जिद छड़े वे कुरान छड़े वे नमाज छड़े वे किए तकलीफुन सा आयो आ मुझे साईं जा सहाबा पेट सा पत्थर बदा प्यान कुरान दा पढ़न हजरत अबू हुरैरा नबी साईं जो सहाबिया चवे तो अल्लाह जी सा जो कसम मां नबी साईं जा क्या ये बेहोश लगो साईं को पूछो ये मानू तो ना अबू हुरैरा के मिर्गी मिर्गी बीमारी चे तो मिर्गी नहीं अल्लाह जो कसम मिर्गी नहीं भूख जे करे भूख जे बेहोश थी वेंदो माण्हू मूंखे लतू ॾींदा हा त अबू हुरैरा चरियो थी वियो आ अल्लाह चरियो न हुयुसि बुख परेशान कंदी ही पोइ मां बेहोश थी वेंदो हुयो आयो मदीने जे मीर ॾे घोर वञा कुर्बान वञा बुख ॾाढी लॻी पेट सां पत्थर साईं फरमायो मुंहिंजा बचड़ा का गाल कान हेरे ॿुधो बस जल्दी तो ओ मुंहिंजा पुट बुख लगी थी हा साईं पेट सां पत्थर ॿुधो हा साईं पंहिंजी पाण चादर मुबारक मथे करे फरमायूं ओ मुंहिंजा बचड़ा जे तुझे पेट सां हिकु पत्थर आ मां मोहम्मद करीम जे पेट सां ॿ पत्थर बदा पिया अथई पर का ॻाल्हि कान्हे अल्लाह तीनों कोटे जा मुसलमानो ख़ुदा जी ज़ात जो कसम मतां चओ त मौली अब्दुल जब्बार लाल खाने खां आयो चयो त मोहम्मद मुस्तफा जो कुझु न हो आए रब त फरमाए मुंहिंजा हबीब नबी जा पगदार नबी चओ मके जा जबल सोना करे ॾियां ओ तो जबल सोनो करे तू भी खाओ तुझा पोया भी खाइन जाने तू हल तारे जबल हलई अल्लाह वल्ल हुजूर फरमान मुझा मौला मां न तो चवा माके एतरो दे एकरी हुजे त खावा बेदी न हुजे त तो रब का घुरा अल्लाह मां मोहम्मद मुस्तफा के दुनिया में राखे मिस्कीन करे रखो दुनिया में घुराए मिस्कीन करे घुराए जाए ओ मुझा मौला करीम जने क्या मजे ध्याने मां मोहम्मद करीम के उतारे त न गरीब ने मिस्कीन समा के गड बिहार जाए अबूर अबूर पुट गाल ना कागा घर मानो मोके कुछ तो हेरे रे घर आए कुछ प्यार नो खीर जो तहां जे लाए आयो खणी चो खणिया नंढड़ो प्यालो मक्सी साहब बलो साहब साईं पर मैं अबू हुरैरा वञो न साहब ने वठी आए थले दे कुरान था पढ़न अल्लाहु अकबर
दिल में ख्याल कहीं दाहमा कहीं वो भी तो क्या होता है साजन बागी आंगुर मुबारक प्याले में सदको वञे मोहम्मद तुझी आंगुर मुबारक पान फरमायूं प्यार प्यारे हिकड़े के प्यारे चीन मां ड्रॉ कयो जो मोहम्मद सचो त शागिर्द भी गला 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 सच उस्ताद सचो शागिर्द सच पियंदा जलसे में कहीं जलसे में जेकॾहिं कलाक मानी देर मिली त को मसलो कोन्हे तुझे दिल में दीन इस्लाम सां मोहब्बत हुजे 70 ॼणा पी हज़रत अबू हुरैरा फरमाए तो हिया जो नज़र कयो में प्याले में कर रही नहीं पान फरमायूं पी वरी पी तुम फरमाए वरी पी तुम वरी पी टे दफा पी करे मुझे सही फरमाए अबू हुरैरा पुटरताऊं तो करे भुख जूं पी के तो सही घोर वञा कुर्बान वञा ओ मुंहिंजा साईं हाणे त मां सॼो निड़ीअ ताईं भरजी वियो आहियां हुजूर फरमायो मांखे एक दर सहाबा जी ऊपर के पी करे खीर के खत्म करे छॾिया दुनिया वारनि ने मैसेज मोकिलिया त मोहम्मद वो मुर्शिद हो ओ जेको पंहिंजे ग़रीबनि जी ओपर पीअण वारो चवनि हो ख़ुदा जी ज़ात जो कसम बुख ऐं दुख ते मुंहिंजे मोहम्मद मुस्तफा जा सहाबा नींहं निभायो मदीने जी चौधारी खंदा खां खोटनि मके वारनि मदीने जे मथां हमले करण जो इरादो कयो मुझे सही के खबर पई हुजूर मशवरो वरदो हज़रत सलमान रज़ी अल्लाह तआला ने तो मुझा साईं मदीने जे चौधारी खंदक खोल रहो एडी हेठ हुजे किरे त निकरी न आए वडी हुजे मोकरी ओड़ो सलांग लगाए न सके हुजूर फरमाए जज़ाकुमुल्लाह या सलमान पुट खड़ो हथ में ट्रिक में आए पेट सा पत्थर बदल बुख्यो ये न चयो ओ मोहम्मद असा वट कुछ कोने मोहम्मद असा भुख मरी वियासीं ना 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 अल्लाह गल्ल हथ में ठीक में मुझो साईं पाण मुजाहिद नबी आए मुझो साईं पाण खंदक बियो खोट अल्लाह गल्ल 27 जंग में मुझे मोहम्मद मुस्तफा पाण कमान संभालियो तीनों कोटे वारो खुदा जी सा जो कसम मुझे साईं के सोण जी कतार में बिहार सभी सोण जो सरदार बियो नजर अचे सखी जी कतार में बिहार सभिनी सखिन जो सरदार बियो नजर अचे बहादुर जी कतार में बिहार सभिनी बहादुर जो सरदार बियो नजर अचे नबियन जी कतार में बिहार 1.25 लाख नबियन जो बियो सरदार नजर अचे अल्लाह वल्लो मुझे साईं जा सहाबा भुखदाए पेट सा पत्थर जन साईं असाने कोन कंदा से कम ना 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 अल्लाह वल्लो हथ में ठीक में चादा जवान हेरे नजर तकर न हाफिज सोहराब अली दे सद ते अचण वारो तव्हां सब ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां सहाबा जी तर्जुमानी कया नहनु लज़ी बायऊ मुहम्मद नहनु लज़ी बायऊ मुहम्मद अलल जिहाद मा बकीना अबदा असा मोहम्मद दे हथ हेडे असा मोहम्मद करीम जे हथड़न ते जिहाद जी बैयत कया सुभान अल्लाह एड़े साहबा के गारियो ने शर्म न तो बुरी न तो मरे एड़े ज्यादा जान नहनुल लज़ी मौलवी साहब नहनुल लज़ी बायऊ मुहम्मदा अरबी पढ़ाए बारह की समझे तो सुभान अल्लाह ॾाढे चया न तो समझे असा मिठे मोहम्मद करीम जे हथ ते
जिहाद जी बैयत कई असा अध में न भजंदासे तोड़ निभाईंदासे मां पक्की ना बता भजी विया पिणे ॾिठा कौन भगा कौन भगा हेदे तवज्जो कर नबी साईं जो सहाबिया नालो दस उकाशा बदर जे लड़ाई जो मोहम्मद ऐलान कियो 313 ॼणा निकिरी आया रे रे खुदा जी ज़ात जो कसम उकाशो गरीबा हथ में लठली खणी आयो नंढड़ी चए तो या रसूल अल्लाह कुर्बान वञा तां जो हुकुम थियो मां खणी आयो मां गरीब मांखे किलेशन कोने मांखे हथियार कोने मांखे तलवार काने कजी जो सुन लो साईं छा फरमा रे रे ॿुध ॿुध मोटी हलो मोटो असां कुल असां को 313 ॼणा हो 1000 ॼणा अबू जहल 1000 तो वठी वञे असां के घोड़ा 7 तलवारूं 8 रमजान जो महीनो रोज़न सां निकता आहियूं मोटी हलऊं ओ मुंहिंजा बचड़ असां ताक़त पंहिंजी मज़बूत करे ओ अचूं वारे वा मुंहिंजे साईं जा ग़रीब साहबी अखियुनि मां नीर वही हुयसि या रसूल अल्लाह ईअं मां नथो चवां साईं मां त चयुमि त मांखे हथियार कोन्हे हुज़ूर फरमायो हाय मुंहिंजा साईं असां मूसा जे सहाबा वांगुरु न आहियूं जो चऊंसि था अंत व रब्बुक फक़ातिल इन्ना खाहुना मूसा जे साहब ने चयो सही वनी बाण वेड़ो तू जो अल्लाह होड़े असा का कम चढ़ियल हो तो चयो मुंहिंजा साईं असा तवा जे अॻियां असा तवा जे पोयां असा तवा जे सॼे असा तवा जे खबे अल्लाह अल्लाह ओ बेटा मोहम्मद करीम घोर वञा कुर्बान वञा पंजा बच्चा ॿार तुझे मथां घोर कंदासे पंहिंजूं जानियूं तुझे मथां घोर कंदासे पर तुझे वार मुबारक के कोसो वाह लहण कोन ॾींदासे असांखे त मानी नथी मिले छिता था थी ॿुधो साईं मांखे रे 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 मांखे लट ॾे खणी साईं जन वाला टवरती पंहिंजे हथ में सदको वञाए मोहम्मद तुझे हथ मुबारक कंदा या त मुंहिंजी ओगा सां अचई थी झप झप हीअं जो वञी करे ओका सोचे थो किरी पई मां वञी जो आ खई त मूं वारी लठ नही वञी जो खणांसि त उहा तलवार बणिजी वई ही खंदक पिया कोटनि नबी साईं वटि हिकिड़ो साहबी आयो या रसूल अल्लाह अहिड़ो पत्थर आयो आहे एॾो साईं मां धक दो हणांसि टुट ई न आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो काथे रे रे साईं मूंखे ट्रीकम ॿुध ॿुध हथड़नि में ट्रीकम विधऊं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा हथड़ा मुबारक मथे कया बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह आका से फरमाया बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर हलक कैसर किसरा अल्लाहु अकबर ॾाढा चो अया ॾाढा चो अया मोहब्बत सां चो हीअं जो ठका जो कढाई त सां बि तो चिमा ॾिठुमि त पाहिजा उल्ला निकिता वारी वांगुरु भोरा भोरा बणिजी वियो हज़रत जाबिर चए थो मां साईं जी पेट मुबारक ॾिठो त पत्थर बदल बुख ॾाढो ॾुख भॼंदो हुयुसि घर ज़ाल खे चमचा ॾेई चई नंढड़ो छेरड़ो बीठो आहे बटड़े किला जवन जा कोई ॾिनो मांस जो मां जल्दी कर जवन के सटे कुटे अटो बनायो मक्सी साहब आका साईं जवन जे अटे अण छड़ल अटे जी मोहम्मद मानी खाईंदो अटो न छाणियो अथई किरच किरच लॻी पई आहे
जव खाधा थे कौन कणक मेदो स्पेशल अटो छाण पचाए मक्खन हणे से गेहूं हणे से वो साहब खाए मोहम्मद मुस्तफा लो लाख जो नबी हैवान जो नबी जमादार जो नबी अल्लाह अकबर जाबिर आयो भजंदो साईं मां घोर वञा मां तव्हांजी दावत कई आहे मुंहिंजे घर हलो साईं इंतजाम थोरो आहे मां तव्हांखे ॾिठो आहे मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कयो आहे तव्हां मुंहिंजे घर हलो साईं ॿ टे ॼणा वठी हलिजो साहब घणा न आका साईं फरमायो पुट जाबिर जी के मुंहिंजा दिलि भर तोखे ख़बर आहे त मां अकेलो न खाईंदुसि हलो सब था चई बिलाल जी गया आमिना जा लाल करेल या आलल खंद ओ खंद कोटण वारो पंहिंजा टीक में छॾे ॾियो हलो सभिनी जी जाबिर दावत कई कननि सां ॿुधी आयो घर जो आयो त थोरो परेशानी साहिबाणी दी चवेसि घरवारी दी चवेसि हितों त ख़ुशीअ में वए मोटियो आहे त परेशान साईं जन ॻाल्हि भला न मञी चई ना अल्हम्दुलिल्लाह अचन था पिया चइबो तुंहिंजे चेहरे में ख़ुशी न आहे उहो त रब थो ॼाणे पर हिकु ॻाल्हि मूंखे ॾाढो मुंझायो कीअं चई ते इंतज़ाम थोरो हुज़ूर ऐलान करायो आहे पाण ॿुधो थम त सभु अचनि था साल थी चवेसि घणा चई हिकु न ॿ न ॾह न ख़ुदा जी सां जो कसम चवे तो 1400 ॼणा यानी 1400 सहाबी अजो की माई हुजया त मुर्स दे कावड़ जी वने हा एक कारी सोहराब के दावत त 20 तालिब भी केरियो दो अजे मुआ हाने करन पूरी ना 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 सहाबी त सहाबी उन जी ज़ाल चवे थी जाबिर घबरान तोखे खबर ना है मोहम्मद मुस्तफा ईंदो रब जी रहमत ईंदी बरकतू ईंदो हलीमा जे घर में चाहो अल्लाह अल्लाह ओ मुझा घोट जाबिर हलीमा मोहम्मद मुस्तफा के खणी वही घर में सुन्नरी हां भी करे मोहम्मद मुस्तफा हलीमा जे घर में आयो हलीमा जा ठिकर भी सोना बणजी वया घबरा न वाह साहबी तो साहबी पर उन्हें जुजालो भी सुभान अल्लाह घबरा न सजन आया जाबिर पुत्र जी मुंहिंजा साईं देगली तकड़ी देगली है गोर वञाए साईं पहले लोहा मुबारक दी देगली में विधी अटे में भी मैं इनके चो अल्लाह तो चो न सुभान अल्लाह अरे नबी साईं असा के सब कुछ सिखारे ई न पिया चवंदे बड़ा चेड़ो नंढो किला बटरे मता मां भुख में रही वञा आप सोरा 3-4 देगियूं दिला थियूं जूं दुआ खां पोइ पंहिंजो मज़ो ॾिसजो हा चवंदो मूंखे ले वारो कढिया मना दई मई दई छा दस्तरखानो लगी यो डहन ॼणनि जी छिप मायूं मानी पचाईंदी थियूं वञनि साहबा खाईंदा था वञनि हज़रत जाबिर तो फरमाए अल्लाह जी ज़ात जो कसम ये जो नजर के में 1400 सहाबी मानी खाई ढो करे विया अटो भी ओतरो पयो हो त देगलीअ में भाजी भी ओतरी पई जाबिर जी खाओ सही तव्हां खाओ मुंहिंजो यहाँ ठरे शफीक नबी मेहरबान नबी हमदर्द नबी वफादार नबी रहमत वारो नबी मेहरबान नबी अल्लाह से फरमाए तो फरमाए मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो वाह जा मक्सी सियाणा अथई कलाक वाद कोदो पहुचाए खड़ी सदको वञाए हाणे ॿियो कलाक थोरे कंदुसि
पर अल्लाह जी मेहरबानी सा साईं आसफ भाई आवे सोराब जी दुआन सा अल्हम्दुलिल्लाह मुनो कलाक 4 कलाक पूरो थियो चो सुभान अल्लाह जल्दी तो खत्म किया बस साईं ने फरमायो खा तू मां ने की जो वो भी खाएं मायूं भी खाएं हजरत जाबिर की बुधो ने नबी से फरमाया जाबिर तू जो पुत्र बीमार रहा बनंदड़ा काले भी तुझे नंदा पुट चलो या रसूल अल्लाह अंदर कमरे में प्यान ता बीमार हन होश नथन अब्दुल जब्बार दे खुदा ना ख्वास जिक्र के मथे में सूर पवंदो अदा मौली अब्दुल जब्बार दे चाहे छल मुले के अदा मथो मरौदा बुखार ये है ना है वाह मुझे साईं जा सहाबियो साईं बीमार पया हुजूर फरमायो रखे से छेड़े जा हजड़ा संजना तुला गया मुझा मौला ही जाबिर वेचारो गरीबा मिस्कीना हिकड़ो छेड़ो दरदे हुयसो कोई तुझे महबूब आई तुझे महबूब जे तालबन के खारायो आ अल्लाह इनके पांचो सेलो भी मोटाए दे मां मोहम्मद तुझो नबी इन जा बचना भी बीमार अल्लाह इन जे बचन के भी खुश कर खुदा जी सा जो कसम मुझे सही दुआ घुरी बस गई तीनों कोठे वारो हाय जदर जाबिर जो दिठो कमरे माउन जा नंढड़ा पुटड़ा भजंदा आया सजे अंगन ते प्यारा दकन बीमारियों खत्म थी वयो हजरत जाबिर फरमाए मोहम्मद जी दुआ सा अल्लाह माके छेलो भी मोटाए दिनो आबे सोरा बदा जो ए मदद कर दो ना अल्लाह उन की मोटाए थोड़ी माता जो सजन हुंदे ना की दियो ना तो फरम की तो मोटाए लींदो असा जो रे रे एकड़ो हाजी साहब मोना जोगी साहब की गाल कंदो मां भी वो कुराड़ो डिठो मक्के पाक में काबतुल्लाह जो तवाफ करे अल्लाह अल्लाह राजी थी हिकड़ो उठो हो खपाए आयो आया है पर्ची पो यो तो कुछ कोने काबे से तवाफ करे रोए सुना तो से फिरानी जाए जो कंडियार जे बरसा साहब जा कल्ला वेठो नाने बेचारो फोतियो हाने 100 साल का पो उम्र वडी है मां भी वञी मिलियो मास उते काबतुल्लाह में वो चवे तो उठो हिकड़ो हिते मोटी आए तो बियो उठो थई काडो हांदी रोई करे जे मोरी साहब हुयो हिकड़ो खपाए वनी मक्को मदीनो घूमी आए राणो भी राजी करे में मोटी आए तो माके उठ भी मोटाए अल्लाह मोटाए लींदो तो न करंदो तो थोरो ना ये सहाबा हुया जिने दुनिया के थेलो दई परे कयो हर हाल में खुश हुया तवज्जो मुझे साईं जो सहाबी अल्लाह जी सा जो कसम नमाज पढ़ी तकड़ो निकतो तो वने हुजूर फरमायो ओ बचड़ो यो छो तो वने जैसे खबर काई न गे पान फरमायो सुबाने न छड़जो से आओ साईं आए जने सुबह तो करे साहब ये जो सदा वेरो हुजूर चलो थई आए ये बोतल पे जी मच्छी पानी का बर नमाज पढ़ी दुआ करी आका से फरमायो मुझा बचड़ो आले तो वने साईं मूसा मजबूरी हुजूर फरमाया यार मां के बुध मुझा साईं मां तवा के बुधाईंदुम तो मुझे रब जी शिकायत न थी भई मां रब जे रज़ा ते ॾाढो राज़ी आया हुजूर फरमायो मां तुझो उस्ताद मां तुझो नबी मां तुझो रूहानी अबो पुट मां के न बुधाईंदे त कंहिंखे बुधाईंदे रोई करे चवे तो मुझा साईं सलाम फेर तकड़ तकड़ में वींदो आ कुलन ते चादर कुल हिकड़िया सॼे घर में वञी करे ज़ाल के ॾींदो आहियां वेचारी तली मथे ते रखी वेठी हूंदी चादर ॾींदो आहियांसि मथो पाए करे रब जी नमाज़ अदा कंदी हुजूर ॾिठो केॾो मुंहिंजो ग़रीब सहाबी पाण फरमायूं बिलाल जी कई आमिना जा लाल वठ चाबी खोल बैतुल माल चादरूं ॾेसि राशन पाणी मिलियो
होना घरवारी अलाए कीअं तकलीफ़ में नमाज़ पढ़ी हिन दरवाज़ो खड़कायो केरु मां तुंहिंजो घरवारो अल्लाह जा बाना देर छो कई अथई चई ॻाल्हि ॿुधो हुज़ूर जो विहारियो छा जे लाइ पुछई त पुट रोज़ तो वञे छा ॻाल्हि चई पोइ चयोमांसि मुंहिंजा साईं मूंखे चादर हिकिड़ी चई पोइ चई साईं जन चादरूं बि ॾिनियूं कुझु राशन बि वाह माई ईमान वारी साल थी चवेसि वञ मोट मां दर न खोलंदी तूं अल्लाह जे महबूब नबीअ खे शिकायत ॾेई आयो आहे त तुंहिंजे रब असांखे कुझु न ॾिनो असांखे त गंज असां त रब खां ॾाढा राज़ी आहियूं वञ दर न खोलींदी या रब जो फ़ैसिलो अचे या वरी मोहम्मद मुस्तफा जो को हुकुम भॼंदो आयो साईं घर वारी दर नथी खोले तूं अल्लाह जी किला करे आयो काइना जो सरदार हुन जे दरवाज़े ते आयो अमर ईमान वारी कलमे वारी ओ मुंहिंजी सहाबियाणी पुट दर खोल मुड़स खे इजाज़त ॾे अल्लाह गल्लो चवे थी मुंहिंजा साईं मुंहिंजो मुड़स अवां जे अॻियां अल्लाह जी किला करे आयो रब कुझु न ॾिनो आहे साईं कंजो अल्लाह खाराए थो प्यारे थो हुज़ूर फरमायो हिन किला न कई आहे मां पुछो त मांसि दर खोल ओ मुंहिंजा साईं मां अंगण ते कीअं अच मुंहिंजो मथड़ो दो गाड़ो आहे नंढड़ी तरड़ी पई हुज़ूर फरमाया तॾहिं मथे ते रखी दरवाज़े ते अच दरवाज़े ते आई आहे काइनात वारे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर नहीं आई हल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलील ये मथा नहीं अमर ये चादर मथे ते रखी पंहिंजे मुड़स खे अचण जी इजाज़त ॾे ओ दीनू कोठे वारो ओ मुंहिंजी अम्मा न्याणी हयादार पर्देदार कलमे वारी ॿुधे थी त तूं बि ॿुध सहाबी त सहाबी आहे पर हुन जो ज़ालो बि चओ सुभान अल्लाह हिकिड़ो रुगो अधु कलाक मुड़स देर कंदो न पिटींदी मोह मारियो पाणा पटजन अबे जी कब्र के बाहि लगे एड़े सुन्नीअ सां पलाई ने भागो हिमल ताईं पा वटे जो नोटिया बच्चा बुख न मर दाहू कंदी ये भी औरतूं या भी औरत ये भी औरत है हदीस में थे तो हिकिड़ी औरत आहे हुन जो अबू बीमार थी पियो हुन जो मुड़स कोन हो अबू बीमार न्याबो आयो अम्मा तुझो भी बीमार मां ये चयो मां कीअं अचां मुंहिंजो मुड़स कोन्हे बिना इजाज़त नहीं दस मुड़स मुंहिंजो हुक्मरान खबर पई माई तुझो बाबू मरियो नहीं दस जनाजो खणी करे माईअ जे दर ते आंदो अंदर क्लास कराए मुंह थी ॾिसे पी जो रोई करे अखियुनि मां पाणी हारे चए थी मुंहिंजा रब मां तुझे नबीअ जे फरमान जी ऐं तुझे हुक्म जी लज रखी त मां मुंहिंजो मुड़स कोन हो मां पंहिंजे मुड़स जी बि लज रखी हुन जे इजाज़त खां सवाइ मां ॿाहिरि न निकिती आहे अल्लाह मुंहिंजो अबो फौत थी वियो अल्लाह जीअं मां पंहिंजे मुड़स जी लज रखी मुंहिंजा मौला हुन जे हुक्म खां सवाइ ॿाहिरि न निकिती आहियां मुंहिंजे अबे जी बि तू लज रख जाए अल्लाह सब कसूर माफ करे मुझे अब्बे के जन्नत में जाए दी जाए अया सवारी मोकल वठंदी काले भैया भैया बाबे यार मोकल वरतई मो तू अलाए काथे इंतजार क्या छा बरको मथे ते या थी वई वाह मासी वाह मर्द भी मरंदो माई भी मरंदी मुल्लो भी मरंदो मुलियाणी भी मरंदी वडेरो भी मरंदो वडेरी भी मरंदी ओमो जो अमड़ियूं मुड़सन जो अदब क्यों मुड़सन जी इज्जत करे मुड़सन जो हयाओ कयो पंहिंजे बच्चन जी
तरबियत कयो सुबह सां उथी पंहिंजे बच्चन के मदरसे मोकिलियो पंहिंजी इज्जत ऐं असमत जी गैरत जी हिफ़ाज़त कयो धारियनि ॾे न ॾिसो अखियुनि जी हिफ़ाज़त कननि जी हिफ़ाज़त ज़बान जी हिफ़ाज़त न गार न गिला न इल्ज़ाम न कूड़ न ठगी न लानत मुर्सो आयो सुरमो पाए मुर्स के राज़ी करण जे लाइ भली कजल हण भली सुर्खियूं पाए भली लटा पाए सो न पाए तुझो मुर्स तोखे ॾिसे मुर्स जो थक लही वञे मुर्स राज़ी आहे मरी वेंदी आहे न सिधो सो जन्नत में वेंदी आहे पर जन्नत में उहो सूबो जंहिं सूबे जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा ओ नौजवानो तव्हां भी अल्लाह जे हुक्म जी फरमाबरदारी नमाज पढ़ो मस्जिद में अचो ज़िना खां गिला खां चोरी खां बदमाशी खां बेहयाई खां बाण के बचायो मरी वेंदो न उन जन्नत में उन सूबे में ताके दाखिला मिलंदी जंहिं जन्नत जे सूबे जा सरदार हजरत इमाम हसन ऐं हुसैन ओ कुराड़ा मड़ा जंगा कब्र में थी नमाज ते न नमाज पढ़ कोराड़ो कोराड़ो मरी वियो न जन्नत में उन सूबे में दाखिला मिलंदस जंहिं सूबे जा सरदार अबू बकर उमर हूंदा सय्यदा कुहूल अहल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन अबू बकर व उमर ऐं जेको शहीद थी वियो न जन्नत में उन सूबे जी दाखिला मिलंदस जंहिं सूबे जो सरदार मुंहिंजे साईं जो चाचो हजरत हमज़ा साईं आहे ॿुधो सॼी जन्नत जो चीफ सरदार सदको वञासि ॾिठो मोहम्मद हो खुश क्या हो मायन के पार तक जमता जी पर जे मायन जा हक बुधाया तो हिकड़े भी मक्सी के सुबह जो नाश्तो न मिले अल्लाह मायन जा भी हक आए कले 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 ओ मुजुआ मिलियो न्याणियो माके तंदो करे तहन घुरायो ये वायदो आ हदीस जे मुताबिक ता जो शान बयान कया त पो हिन जी खबर वे भला उन भी हक तव अरना हक तव मायन जा शादी का दिल ते दबी चुल ते हां बिन साडन वाल त कुटबा हां जी ओठो पतन जे कुटबा छाजे करे कुटबा जो एक जने नहीं भी आन तू रिटायर त भली कुछ न दो न त उनके खर्च त ले न मुआ खर्च ले न्याणे जा हक ये सब मां दुआ करायो अल्लाह मक्सी साहब ता दीनदार हो ता मुजाहिद हो जो त ताजी दीनदारी मुके इन गाल में महसूस थी सालियानो जलसो दा करायो मस्जिद जा बचड़ा कुरान जा हाफिज आलिम और जो मस्जिद ॾिठी तम त अल्लाह जो कसम मुंहिंजी लूह लूह छरी पई आहे तंहिंजी माना ता जो मस्जिद सां प्यार आहे न अल्लाह से यहाँ पे सोराब साहब जी मेहनत उनके कबूल फरमाए अल्लाह से ता सब जी मेहनत के सही आसबारा ये सब जेके ता आयो और इंशाअल्लाह 1 जनवरी ते ओए वेठो ते हाफिज मोहम्मद मगे जे से तू कावले ला बचो बचन सा कावल नालो तस मोहम्मद नाले जे करे क्या मजे दे अल्लाह नाले जे करे उन माण्हू के जो नालो मोहम्मद हुंदो न शिरक न हुंदो न सभिनि खे जन्नत मुझे पुत्र जो नालो मोहम्मद तव्हां सां कहिड़ा लिखान मुजाबा सभिनी सां भली न ॾियो मानी न कयो कुछ भी मां हिंदुस्तान जी दुची दुनिया रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम या अल्लाह साईं सोराब साहब जो मेहनत कबूल फरमा जे बिन जलसे में जानी माली तावन कयो हमने न्याणन किन मानी बचाई किन भाजी कई किन वेचारा नौजवान खिदमत कई आलमन जी को चाय पियो प्यारे को आलमन के मानी पियो खाराए अल्लाह इन्हनि जी हिक जी इन मेहनत के कबूल फरमा ऐं क़यामत जे ॾियारे राह निजात जो सबब बणा अल्लाह ने मस्जिद के आबाद फरमा हितो जा बानड़ा अगर तो मस्जिद खाली मा जो भजिया पर सजी मस्जिद भरजी वया मौला मौला इन सबनी के लिए हित कलो क्यों थे न क़यामत जे ॾियारे मिठे मोहम्मद जे झंडे ता हाजिर नसीब फरमा हे अल्लाह बीमारन के शफा दे कामिल आजिल मुस्तमिल नसीब फरमा कर्जदार जे कर्ज दूर फरमा रे औलादन के नेक साले औलाद अता फरमा बीमारन के शफा दे कामिल आजिल इन गोटे इबादत फरमा जमा जी बात फरमा मुझे अल्लाह भी नौजवानों तो आमीन चजो अल्लाह से न स्यारे में न छलन जी भी का बुद्ध मुझे अल्लाह से सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।